अस्सलाम वालेकुम नाज़रीन। MW न्यूज़ में भलीकार चवंदा। MW न्यूज़ में ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं त 27 फेबरवरी 2022 ते इस्लामाबाद में थींदड़ लॉन्ग मार्च में जे हवाले सां यूसी मिसण जे ॻोठ शादी वलार में PP जे अॻूणे ज़िले काउंसिल जे मेंबर मखदूम मियूं मारू वलारी जी सदारत में गॾिजाणी थी, जंहिं गॾिजाणी में PP तलके झंडुमरी जे अॻुवाणनि जान मोहम्मद शाह, अब्दुल गफ़ार मलक, PP यूसी मिसण जे सदर हाजी फारूक लगारी ऐं यूसी बेगन जरवार जे अॻूणे चेयरमैन अब्दुल हफ़ीज़ जरवार ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई। गॾिजाणी में इहो फ़ैसिलो कयो वियो त अॻूणे चेयरमैन मखदूम मियूं अली मोहम्मद वलारी जी क़यादत में 27 फेबरवरी 2022 लॉन्ग मार्च ते इस्लामाबाद में ڀरپور शिरकत कई वेंदी। उन लॉन्ग मार्च खे ॾिसी नियादी फ़रार थी वेंदो। जी नाज़रीन, हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा। उनखां पहिरीं जेकॾहिं अव्हां MW न्यूज़ चैनल सब्सक्राइब नाहे कयो त सभ खां पहिरीं तव्हां चैनल सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दॿायो जीअं ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे जल्द खां जल्द मिली सघे। उन सां गॾु असांखे हाणे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान, पंहिंजो ख़्यालु ज़रूरु रखिजो।